हिन चरी कंचन जो स्टेटस ॾिठोसी तू सड़ंदी छो आहीं हिन खां भला मां सड़ंदी आहियां हा हिन खां त बाक़ी कीअं ख़बर पए छोकी मां बि सड़ंदी आहियांसि हाँ यार केतिरी सॉर्टेड लाइफ अथसि रोज सुबुह 9:30 बजे ऑफिस हली वेंदी आहे घर जे कमनि जो टेंशन ई न ससणस बि चुप करे वेठी आहे छोकी पगार थी ॾे घर में होशियार हूंदी न मुई जाऊं न होशियार असांजे घोटनि खे घटि में घटि गोॾनि में दिमाग़ त आहे हिनखे त हो बि न आहे छो फर्श ते पाणी किरंदो आहे न ॿुहारी सां सफ़ा कंदी अथई छो छॾे कान अथसि घर में मुंहिंजी ॻाल्हि छॾ तूं ॿुधाए माण्हुनि खे जॉब मिले कीअं थी अरे सभु ॼणा एनले था वञनि एनले मतलब नौकरी ले इहा बॉम्बे जी हिकिड़ी जाम सुठी रिक्रूटमेंट कंपनी आहे ट्रीटमेंट कंपनी न ट्रीटमेंट उहा जेकी तुंहिंजे दिमाग़ खे कराइणी आहे अच्छा हा त हे त पैसा वठंदा हूंदा न बाबा हे तोखे जॉब वठी ॾींदे पर तोखां रुपयो बि न वठंदे रुपयो बि न थो पर पोइ बि मां न वञी सघंदमि यार छो अरे बॉम्बे देयर इंग्लिश स्पीक माय वीक ठीक हाँ मतलब एनले में अगर तुंहिंजी इंग्लिश वीक आहे त तुंहिंजी हो बि इंप्रूव कंदे जॉब इंटरव्यू में प्रेजेंट कीअं थियणो आहे हुनजी बि ट्रेनिंग ॾींदे एकदम रेडी करे तोखे मैदान ते मोकिलींदे हिकु मिनट तूं मूंखे चईंदी की मूंखे जॉब बि वठी ॾींदा अगर मुंहिंजी इंग्लिश वीक आहे हो बि इंप्रूव कराईंदा इंटरव्यू लाइ बि ट्रेन कंदा ऐं रुपयो बि न वठंदा हे त गोल्डन शइ मूंखां मिस थी वञे यार हा त तूं जल्दी हिननि जी ऑफिशियल वेबसाइट www.enle.in ते विजिट कर न त सुठी कंपनियूं जॉब जीअं टाटा महिंद्रा हे सभु हथ मां निकिरी वेंदे हा अॼु विजिट करम ॿुध न तूं भाॼी छा कई थी अची वई औकात ते केमल त पंहिंजे घर में रोटी ठाहींदी कर हमेशा ॿियनि खां घुरंदी अरे केर गुजारे वेंदो आहे त न ॿार बि आहे न गैस अरे सॉरी केर गुजारे वियो भुलिजी वई आहियां मुंहिंजी सस जो गुजारे वई 2 साल पहिरियों हेॾे बुखी हेॾे